तेज हयाती। तोखे 1000 दफ़ा समझायो थमते नहीं है। ससुरीअ खे विसारे छॾ। न ही हू असांजी लेवल जा माण्हू आहिनि न ही असांजा ज़रख़रीद ग़ुलाम आहिनि। रोज़ रोज़ बछड़ा ठाही मोटी थो अचे। बहादुर ख़ान तो त मूंखे जैन जंगनि में मुंहुं खण जहिड़ो न छॾियो आहे। बाबा साईं मूं तव्हांखे चयो न त ससुई मुंहिंजो ज़िद आहे। ससुई को बाज़ार में रखियल वकार कोन्हे जो तो ज़िद कयो ऐं मां तोखे ख़रीद करे ॾिनो। ससुई हाशिम जी भाइटी आहे ऐं उन्हीअ जे ख़ातिर हू 2 भाइटिया कुर्बान करे चुको आहे ऐं हुन जी भाइटी असां वटि अॻु में ई मौजूदु आहे। जेकॾहिं मूंखे पले जो सॼो घर मारणो पियो त बि मारींदुसि, पर ससुई खे हासिल ज़रूर कंदुसि। बाबा पले जे घर में जिनखे मरणो हो से मरी विया ऐं हाणे जेके बचिया आहिनि उहे मरण वारा न आहिनि, मारण वारा आहिनि। पंहिंजे सिर जो ख़ैर घुर बहादुर ख़ान, पंहिंजे सिर जो। हिरिस बहादुर ख़ान, ससीअ लाइ त साह थो वञे, इन खां त मासी खेरा भली आहे। कौन चुप कर गुलाबी। हाय अल्लाह, कीअं बस कयां? मुंहिंजे हुते ससुवीअ जी तारीफ़ थो करे। अल्लाह मुंहिंजो त अंदर थो सड़े। अरे अरे तोखे 1000 दफ़ा समझायो थम त हाशिम को मामूली माण्हू कोन्हे। आप नथो समझी। हाशिम जेल में आ तॾहिं बि हू तोखां ॾाढो आहे। तूं हाशिम सां विढ़ी कोन सघंदे। सुठो अथई त मुड़ी वञ। त नामारो ई हिकिड़ो खत्म। बाबा साईं, मां बि चूड़ियूं पाए घर में नथो वेही सघां। मां छा कयां? मुंहिंजी रगुनि में बि त दरिया ख़ान जो रतो आहे। ॾिस बहादुर, तूं मुंहिंजो अकेलो पुटु आहीं। मुंहिंजो वारस आहीं। बहादुर ख़ान जेकॾहिं तोखे कुझु थी वियो, मां त चरियो थी वेंदुसि। सुठो अथई त इन ससुईअ जे ज़िद तां लही वञ। छो त जेको तूं काल्ह ममण मचाए आयो आहीं न, हुन ते सरदार शाह ज़मान मूं ॾे न्यापो मोकिलियो आहे। न वियुसि त सतराज छा चवंदा त दरिया ख़ान चैन चङनि जी इज़त ई नथो करे। बहादुर पुट ई मां तोखे बाहूं थो ॿुधां त इन ज़िद तां लही वञ। बाबा साईं, जेकॾहिं तव्हांखे सरदार शाह ज़मान ॾे वञिणो आहे त भलिजा वञो। ससुई मुंहिंजो ज़िद हुई, आहे ऐं रहंदी। इहो मुंहिंजो फ़ैसिलो। ही छोरो ॾियारींदो लामारो ई हिकिड़ो खत्म। मिस्टर दरावत, मूं तव्हांजे केस जो मुतालियो कयो आहे ऐं मां तव्हांजो केस सम्झी वियो आहियां। वकील साहब, छा था सम्झो? हाशिम आज़ाद थी वेंदो न? बिल्कुलु आज़ाद थी वेंदो, छो त केस पुलिस जे तरफ़ां ई दाख़िल थियल आहे ऐं तमामु कमज़ोर केस आहे। 1-2 शुनवाइन ते हाशिम जी ज़मानत थी वेंदी। वकील साहब, जेतिरो जल्दी थी सघे हाशिम जी ज़मानत कराए वठो। तव्हां फिक्र न कयो दिलावर, हाशिम जल्द आज़ाद थी वेंदो।
छो त हाशिम ते धाड़े जो केस आहे ऐं हाशिम जो पोयों रिकॉर्ड तमामु साफ़ आहे। हिन केस खे आउं पहिरीं सुनवाईअ में पूरो करे छॾींदुसि। महिरबानी वकील साहब। हिन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे दिलावर? ही त असांजो पेशो आहे। त पोइ मूंखे इजाज़त आहे वकील साहब। तव्हां ज़मानत जो बंदोबस्तु कयो। मां सुभाणे ई कोर्ट में ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कंदुसि। चङो वकील साहब, ख़ुदा हाफ़िज़। दिलावर साहब। आखिर ये जुल्म केस ताईं हलंदो? केस ताईं असां पंहिंजो पाण खे बगड़नि खां बचाईंदा रहंदासीं? ही ज़ालिम मर्द असांखे जीअण छो नथा ॾियनि? छो अदी छो? जरी न करे त करे छा? औरत महफूज हूंदी आहे मुड़स जे घर में, बाक़ी पकल ॿेर खे त हर कोई भीतर आणंदो आहे। दुनिया जहान जी कुंवारी छोकिरियूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो त को नालो नथो वठे। आखिर हर मसलो असांजे लाइ छो? असां कंहिंजो कीतो पिया लोड़ियूं? सभु सूर असांजे हिस्से में छो आहे नदी? असांजे हिस्से जूं ख़ुशियूं केर खाई वियो? छा करे असांजे मुंहं ते मुर्क कान ईंदी? छा असांजे अंगण ते टकनि जा गुलाब कोन टिड़ंदा? ससी मुंहिंजी भेण, तू हिम्मत न हार। हर कारी रात खां पोइ हिकु रोशन सुबुह ज़रूर ईंदो आहे। ॾुखिया ॾींहं जल्द ख़त्म थी वेंदा, नेठि सुखनि जो सिज उभरंदो। उम्मीद जो रोशन सुबुह मूंखे त नज़र नथो अचे। अम्मा मूंखे त बुख लॻी आहे। पुट तुंहिंजो चाचो वॾो ॼाण आयो, अटे जी लप आणींदो त मानी पचाईंदसि न। पर चाचो वॾो अलाए केॾी महिल ईंदो। पुट भला मां छा कयां? घर में त अटे जी लप बि कान्हे का, ऐं पैसा बि ख़त्म थी विया आहिनि। सब्र कर सोट, ॼाण बाबू आयो। सुभाणे खां मां बि मज़दूरी ते वेंदसि। सोट मां बि कमाईंदुसि। मां बि होटल वारे सां ॻाल्हाए आयो आहियां। न पुट न, तू स्कूल वेंदे पुट। तू पढ़ी लिखी वॾो माण्हू थींदे। अम्मा बुख ते पढ़ी छा कंदुसि? बस पुट, पंहिंजी किस्मत ही अहिड़ी आहे। इंशाल्लाह हाशिम जल्द आज़ाद थी। मां सरदार शाह ज़मान ॾे वियो हुउसि। हुन बि मूंखे हाशिम जी आज़ादी जो यकीन ॾियारियो आहे। बस हाणे हिकु ॿ शनवाइनि खां पोइ ज़मानत थी वेंदी। बाक़ी आलिया जी परेशानी अथव। सरदार साईं चए थो त शमू आलिया सां निकाह करे छॾियो आहे। इन करे मां आलिया खे विसारे छॾियां। आलिया मुंहिंजी धीउ आहे, मां हुनखे कीअं विसारे सघंदुसि? चाचा, हैरन सां भाउ हाशिम अचे त पोइ अदी आलिया बि परे न आहे। शमूअ खे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं जो सॼी उमिरि यादि रख। दिलदार, तूं वरी अची आयो आहीं? हाँ चाचा पलिया, मां अॼु तोखे आख़िरी चक्कर चवण आयो आहियां त हिन धारे खे धिके धार कर। दिलावर धारियो आहे, ही असांजे ॻोठ में नथो ठहे। दिलदार, उड़े वञ।
न त बेकफनो थी मरंदे। तूं जन इन्हनि धमकियुनि में दम ई न आहे दिलावर, इन करे इज़त सां हितां हलियो वञ। न पाण खे तकलीफ़ ॾे न असां खे तकलीफ़ में विझ। दिलावर मुंहिंजो पुटु आहे, हिन हर ॾुखे वक़्त में मुंहिंजी मदद कई आहे। ही हिते ई रहंदो। तुंहिंजी मदद मां कंदुसि चाचा पलिया, हुकुम कर छा खपई। तॾहिं तूं किथे वएं? जॾहिं मुंहिंजो सालार सिसकी सिसकी मरी वियो, तॾहिं तूं किथे वएं? जॾहिं मुंहिंजी मासूम न्याणी ससी ज़ालिम ज़ोरी खणी विया, किथे वएं तूं? जॾहिं ख़ादम जो लाश आयो, किथे हुआ सभु ॻोठ वारा? किथे हुआ गैरतमंद? जॾहिं आलिया खे दुश्मन जे हवाले कयुमि, जॾहिं मुंहिंजा बच्चा बुख खां तड़पनि पिया, तॾहिं किथे वएं? तॾहिं किथे वएं तूं? ॿुधाए दिलदार, आहे जवाब तो वटि? ॿुधाए ॿुधाए दिलदार, ॿुधाए, आहे तो वटि हिन जो जवाब? ना बाकी कुछ चवण जे लाइ तो वटि आहे? हिन वटि को जवाब कोन्हे। ही त बस हथनि ते लूण बुरकण ईंदो आहे। अज खां वठी तूं असांजो एतिरो दुश्मन आहीं जेतिरो बहादुर। हाणे हिन ॻोठ मां धिक्कारे तोखे मां करंदुसि। तूं छा थो सम्झी? दिलावर खे का बि ख़बर कोन्हे। तो जेके बहादुर खां पैसा वरिता हुया न, उहे दंड समेत तोखे वापसि करणा पवंदा। जानू ऐं तुंहिंजे विच में जेका पैसनि जी ॾेती लेती हुई न, हिन ॻोठ मां कढण जो तव्हां जेको मंसूबो ठाहियो हो न, वो मूंखे मुंहिंजे माण्हुनि ॿुधायो हुयो। ओ त कचो हुजे या पक्को, हर हंधि मुंहिंजा मुखबर रहनि था। कामीमो तुंहिंजो सॼो ॾींहुं इंतज़ार कयो आहे, तूं वरी हींअर आयो आहीं। सर, असांजो कम ई अहिड़ो आहे, देर सवेर थींदी रहंदी आहे। हुकुम कयो, अॼु कीअं कामी खे यादि कयो अथव? कामी तोखां हिकिड़ो कमु वठिणो आहे। हुकुम क्यों रे सर? कंहिंजो खून करणो? शम्मूअ जो। लामारो ई हिकिड़ो। खत्म।
खबरदार दिलावर इते ही बीड़ा सुठो थी गोठ छॾे हलियो वञ न त अॼु तोखे उफट मारे छॾींदुसि गिदड़ तो शींह के ताबा दे अड़े बेवकूफ दिलावर जो पुत बम प्रूफ अथई जेके तुंहिंजूं गोलड़ियूं कुछ भी नथियूं करे सघनि